अयाज़ जूं सिटूं आहिनि। अयाज़ लिखे थो, मूंखे कंहिं चयो हो त तो में नरगिसियत आहे। मूं जवाबु ॾिनो, नरगिस त अंधी आहे, मूंखे 9 लख नेण आहिनि। अॼु 9 लख नेणनि वारे लेखक जे कुझु लिखणनि ते गुफ़्तगू कंदासीं। अयाज़ जी अनोखी ॾात ऐं असां सां गॾु सिंध जे अदब जा सभई जरकंदड़ नाला, जिन जो पंहिंजो पोरियो अणखुट आहे। सभिनी महान लेखकनि जेके बि हिते मौजूदु आहिनि, पंहिंजे पंहिंजे ज़ात में मुकमल इदारा आहिनि। लेखक पंहिंजे तख़लीक़ जे आधार ते किरदार तख़लीक़ कंदा आहिनि। अयाज़ समाज में मौजूदु किरदारनि खे वरी तख़लीक़ कयो आहे। हिन रिक्रिएशन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिकिड़ी शइ मौजूदु आहे, वरी अयाज़ उनखे कहिड़ी नज़र सां थो ॾिसे। अयाज़ जा मौज़ू वसी आहिनि त इन खे असां टिनि में विरहायो आहे त अयाज़ जा मिसाली किरदार कुझु क्लासिकल दौर जा आहिनि, कुझु तारीख़ी दौर जा आहिनि, त कुझु वरी जदीद दौर जा ऐं कुझु बैनुल अक़वामी उन्हनि मां खया विया आहिनि। त सभ खां पहिरीं असां सां गॾु मदद अली सिंधी साहब, जंहिंजो नालो ई काफ़ी आहे। उन्हनि जो कमु, उन्हनि जा केतिरई किताब आहिनि, अशात, तर्जुमा ऐं अॻिते क़दम रिसालो, उनजो उन्हनि ते वरी क्रेडिबिलिटी आहे। कहाणियुनि जो मंजमूओ, दिलि अंदरि दरिया मुरतब कयल अथनि। इल्मी पोरियो तहक़ीक़ लाइ असांखे अलॻि सेशन खपे जो असां मदद अली सिंधी साहब जे कम ते ॻाल्हाए सघूं। ऐं ॿिया महिमान डॉक्टर अदल सुमरो साहब, उहो पाण अदब जो वॾो नालो, प्रोफेसर, शाइर, केतिरई किताबनि जो मुहक़िक़ ऐं शाइर बि आहिनि। नसीर मिर्ज़ा साहब गॾु आहिनि, ब्रॉडकास्ट जे दौर जो तमामु वॾो नालो, आवाज़ जी दुनिया ऐं आवाज़ जो बादशाह। उन्हनि जो बि तहक़ीक़ आहे जेको रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते उन्हनि किताबु लिखियो आहे ऐं पूरी हिकिड़ी तारीख़ मुरतब कई अथनि। उनखां अलावा बि उन्हनि जा खोड़ किताब आहिनि। नाज़ सहतो साहब असां सां गॾु आहिनि, जेके जर्नलिज़म में जो वॾो नालो ऐं पुराणे दौर खां वठी हू मुसलसल सहाफ़त सां शामिलु रहिया आहिनि। मदद अली सिंधी साहब, पहिरियों सुवाल तव्हां खां कंदसि ऐं कोशिशि कंदसि त मुख़्तसिर तौर ते पाण सॼे न थोरे टाइम में पंहिंजे मौज़ू ते खे करे सघूं, अहातो थी सघे। त अयाज़ पंहिंजे पुराणे दौर जे किरदारनि खे बि असांजे अॻियां आंदो आहे। क्लासिकल दौर खे ॾिठो वञे त अयाज़ वरी भिटाईअ जो ज़िक्र बि करे थो ऐं कुझु अयाज़ जा अहिड़ा शेर आहिनि जेके उन्हनि खे वरी हू शाह जी ज़मीन ते वरी लिखियो पियो, वरी उनखे ॻाए पियो। सचल जो ज़िक्र आहे, सामीअ जो ज़िक्र आहे। वरी ॾिसूं था त केॾारो बि ॻाए पियो, वणजारी बि ॻाए पियो, त वरी कापायतीअ ते बि उन्हनि जो कमु आहे। त तव्हां कुझु किरदारनि इन जेके क्लासिकल दौर जा ॿिया बि किरदार आहिनि जेके तव्हां उन्हनि खे कीअं था ॾिसो, त अयाज़ कीअं पेश कयो आहे उन्हनि खे? महिरबानी तव्हांजी। हाणे त जेको मौज़ू आहे इहो तमामु वॾो मौज़ू आहे। अयाज़ जी शाइरी, अयाज़ जो नसुर, तमामु लातादाद किरदार आहिनि। तव्हां त क्लासिकल किरदार त पंहिंजी जाइ ते, जेकॾहिं क्लासिकल किरदारनि जी ॻाल्हि था कयूं त हुन राजा ॾाहिर खां शुरूआति कई आहे। कुले पातम कीनरो में उहो लिखे थो, राजा ॾाहिर तुंहिंजूं न्याणियूं। इहा हुनजी शुरूआति हुई, जंहिंमें हुन ॿुधायो त उहे क़ौमूं जिन जे माज़ीअ में हीरोज़ न हूंदा आहिनि, उन लाइ हीरोज़ केतिरा ज़रूरी हूंदा आहिनि। हाणे इहो ख़ुदि हिकिड़ो वॾो मौज़ू आहे त तव्हां त मिसाली किरदारु क्लासिकल, अयाज़ जे किरदार में, जे शाइरीअ में, नसुर में इनकलाबी तमामु घणा मौजूदु आहिनि। हाणे इहा ख़ुदि सम्झणु खपे, तहक़ीक़ करणु खपे त अयाज़ ते इहे इनकलाबियुनि जा असरात छो पिया। अयाज़ जे 8 सालनि जो हो। 23 मार्च 1931, ठीकु। अयाज़ 8 सालनि जो आहे ऐं लाहौर जे सेंट्रल जेल में भगत सिंह, राजगुरु ऐं सुखदेव खे फांसी थी अचे। 8 सालनि जे ॿार ते उहो केतिरो असरु थो थिए जो हुन वरी इहो भगत सिंह ते हिकिड़ो पंहिंजो मंज़ूम ड्रामो लिखियो, इहो ॾाढो सुवालु आहे। छाकाणि अयाज़ चवंदो त ज़िंदगी जेका हिकु भेरो मिले, उन ज़िंदगीअ खे कंहिं मक़सद लाइ क़ुर्बान करणु ऐं उनखे ख़बर हुजे, भगत सिंह खे ख़बर हुई त ज़िंदगी वरी कान मिलंदी, राजगुरु खे ख़बर हुई, सुखदेव खे ख़बर हुई, पर हुन जेको आहे, हुननि जेका आहे सा फांसीअ खे चुमी ॾिनी। हाणे अयाज़ छो मुतासिर थियो,
इहो हिकु वॾो सुवालु आहे। पर उन खां अॻु 1928 में सब कॉन्टिनेंट में काकूरी केस थो थिए। केरु थो करे? चंद्रशेखर आज़ाद, अशफाकुल्ला, राम प्रसाद बिस्मिल। सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाज़ुए कातिल में है। हाणे इहे किरदार हू चवे थो त चंद्रशेखर जी वाक़ई चंद्रशेखर आज़ाद जो किरदार अॼु बि तफ़सील ॾिसंदो हुन जूं अखियूं जहिड़ो बाहि ऐं बम गोला आहिनि। चंद्रशेखर लाइ लिखे थो त चंद्रशेखर जी अखियुनि में इनकलाब हो। भगत सिंह वारनि जी शहादत खां पोइ वरी अचो, अयाज़ 20 सालनि जो आहे। अयाज़ 20 सालनि जो आहे त 21 जनवरी 1943 में सखर जेल में हेमू कालाणी खे फांसी थी अचे। ठीकु, वरी 20 मार्च साॻियो साल 20 मार्च 1943 हैदराबाद सेंट्रल जेल में पीर साहब पागरे सूरह बादशाह सफ़तुल्ला शाह खे फांसी थी अचे। ये किरदार अयाज़ खे मुतासिर कंदड़ आहे। भला अचो, ये तो अयाज़ उन वक़्तु ज़िंदा अञा ॼायो ई कोन हो। 1858 तात्या टोपी का काश यो तूं ॼाणी या आज़ाद फिदा छा थींदी आहे। कंहिंखे कहिड़ी ख़बर तात्या टोपी केरु हो? झांसी की रानी जो साथी हो ऐं हुनखे फांसी ॾिनी वई हुई, जंहिंजे लाइ हुन लिखियो आहे शेख अयाज़। वरी झांसी की रानी अयाज़ जॾहिं दिसंबर 1960 में वञे पियो आगरे खां, त जॾहिं दरिया वटि पहुचे थो त ॾिसे थो यादि थो अचे त झांसी की रानी हितां दरिया पार कयो पंहिंजी घोड़ीअ ते। काश मुंहिंजे शाइरीअ में बि इहो शऊर ऐं हिमत पैदा थिए जो पाण पंहिंजे क़ौम खे सुजाॻ करियां। आउं सम्झां थो त इहो हिकिड़ो वॾो हिकिड़ो अहम मौज़ू आहे जंहिं ते तहक़ीक़ थिए ई कान थी। असां वटि प्रोग्राम थियनि था, हर माण्हू जमालियात ते बि ॻाल्हाए पियो, ॿियनि ते। अयाज़ जे शाइरीअ में, अयाज़ जे नसर में हिकु हिकु अहिड़ो किरदारु आहे जंहिं ते लिखण जी ज़रूरत आहे। अयाज़ जो वालिद, अयाज़ पंहिंजे पीउ जो ज़िक्र कयो आहे, पंहिंजे माउ जो ख़ुदि ज़िक्र कयो अथसि जेका हिंदू हुई। हाणे इहे अहिड़ियूं शयूं आहिनि। साईं GM सैयद, आउं सम्झां थो त साईं GM सैयद लाइ मूंखे जेको ख़त लिखियो अथसि त उहो ख़त ख़ुदि पढ़ण जहिड़ो आहे। उहो लिखे थो सखर जेल में 1972 मां त आउं अंदरि वियुसि, GM सैयद खे दिलि जो दौरो पियो हो ऐं नौकर हुनखे ज़ोर ॾेई रहियो हो, मास्टर ग़ुलाम क़ादिर, मूंखे नालो बि यादि आहे। मूं हुनखे चयो परे थी, पोइ हुनजे मूं पेरनि खे ज़ोर ॾींदे सोचियो त हिननि पेरनि केॾो न पंधु कयो आहे, पर हिन जी मंज़िल केॾी न दूर आहे। अहिड़ियूं उहे क़ौमूं जिन वटि हीरोज़ न हूंदा आहिनि, उन लाइ लेनिन ऐं होचीमिन केॾो ज़रूरी आहे। पोइ मूं सोचियो, GM सैयद अखियूं खोलियूं ऐं मूं ॾिठो त असां हिक ॿिए खे निहारे रहिया हुआसीं। असांजी मंज़िल साॻी हुई, पर उन मंज़िल ते कीअं पहुचजे उनखे हाणे मूंखे तइ करिणो आहे। सिज सुभाणे जा करे साई सामीअ रोए, की जो बीजल ॿोलियो किताब साईं GM सैयद नाले थो करे। वरी अचो, हाणे केतिरा अहिड़ा किरदार आहिनि जंहिं ते ॻाल्हाइजे त घणेई ज़िक्र आहिनि, पर बहरहाल तारीख़ी किरदारनि ते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं डॉक्टर अदल सुमरो साहब त तारीख़ी दौर मां गुज़री, थोरो वरी जदीद दौर ते बि नज़र विझिजे त इन्हनि किरदारनि खां बि इहा ई ॻाल्हि आहे जेका त अयाज़ पंहिंजे दौर खे केतिरो गहराईअ सां ॾिसे पियो ऐं कहिड़े ज़ाविये सां पियो ॾिसे। केॾो हिसास लेखक आहे जेको दौर जे भोगनाउनि खे बि ॾिसे थो, सियासी समाजी सूरत हाल खे ॾिसे पियो ऐं जेके तब्दीलियूं अचनि पियूं उन्हनि खे कीअं जोड़े पियो ऐं उन दौर जे माण्हुनि जा उन्हनि जे शख़्सियतुनि खे वरी असांजे अॻियां हिकिड़ी ज़ाहिरी सूरत हूंदी आहे, पर अयाज़ जे ॾिसण जो अंदाज़ वरी थोरो मुख़्तलिफ़ आहे त उन पंहिंजे दौर जे लेखकनि खे बि नज़रअंदाज़ न पियो करे। तारीख़ तां गुज़री वरी पुराणे पंहिंजे दौर जे जेके लेखक आहिनि उन्हनि सां बि जुड़ियल आहे। उन काफ़ी ज़िक्र कयो आहे इब्राहिम जोए साहब जो, ऐं वरी शाइरीन में ॾिसजे या अदीब जेके ॾिसजनि था त नंद जवेरी, नारायण श्याम, रशीद भट्टी, हशू केवल रामाणी, ॿिया बि खोड़ आहिनि। त इन दौर जे जेके अदीब आहिनि जेके अयाज़ सां गॾु रहिया आहिनि, त डॉक्टर साहब तव्हां ॿुधाइजो त तव्हां उन्हनि जे ज़िक्र खे कीअं था महसूसु करियो ऐं कीअं था ॾिसो उन्हनि खे? हा, महिरबानी। असल में जीअं मदद साहब फरमायो त मौज़ू तमामु वॾो आहे। हिकिड़ा अहिड़ा कैरेक्टर्स आहिनि जेके शेख अयाज़ ने पंहिंजी शाइरी में बयानु कया आहिनि, कि हिकिड़ा वरी उनजे नसर में बयानु थियल आहिनि, हिकिड़ा वरी उनजी शख़्सियत सां वास्तो रखनि था। यानी
असां इन्हनि खे इन जी विरछ नथा करे सघूं ॼण त भई सभु शयूं गॾिजी थी वञनि। ऐं जीअं हाणे तारीख़ी हवाले सां तव्हां साईं मदद साहिबु ॻाल्हायो त उन में दोदे चने दोदे जो कैरेक्टर विसरी वियो साईं, दोदे मैंशन थियणु खपे। दोदे तारीख़ी हवाले सां सभ खां पहिरियों जेको ओपेरा जेको लिखियो आहे दोदे सुमरे जो मौत, जे तूं विढ़ंदे वारियो वेंदे हिन धरतीअ तां मारियो, जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे हिन धरतीअ तां वारियो वेंदे, दोदा तुंहिंजो साथ वेंदो माण्हू जो वेसाव न वेंदो। जेका माण्हू जी जेका वेसाह जी उमेद ऐं कमिटमेंट जी ॻाल्हि आहे उहा शेख हयात वरी पंहिंजे फ़िक्र जे हवाले सां उन्हनि क्लासिकल कैरेक्टर्स खे खणी करे उन में लोक अदब जा कैरेक्टर, वॾो कैरेक्टर जेको शेख हयात जो आहे क्लासिकी हवाले सां उहा शाह लतीफ़। ऐं शाह लतीफ़ ते सां जेका हुनजी अक़ीदत आहे, जेका हुनजी मोहबत आहे उहा तमामु घणी आहे। उहो चए थो त मूं उहे बेत लिखिया आहिनि जेके शाह लतीफ़ खां रहिजी विया आहिनि। त माना इहो हिकिड़ो क्लेम, हिकिड़ो तसलसुल बि आहे ऐं हुन सां फ़िक्री ॻांढापे जी ॻाल्हि बि आहे। ऐं वाक़ई शाह लतीफ़ जेके सुर लिखिया या जेके शाह जा सूरमियूं आहिनि उन्हनि सूरमियुनि खे वरी शेख हयात नए अंदाज़ सां ससुए ते लिखियो आहे, लीला ते लिखियो आहे, मुमल खे नए अंदाज़ सां, मारूई खे वरी नए अंदाज़ सां। त उहे जेके ॻाल्हियूं आहिनि त उहे माना हिकिड़ी शाह लतीफ़ सां उनजी जेका कमिटमेंट, उन सां वाबस्तगी या उन सां जेका मोहबत चयो ऐं लाज़मी आहे उन जे फ़िक्र सां ई ॻाढा पियल ॻाल्हियूं आहिनि। ऐं लीला खे जीअं शाह लतीफ़ चयो त जे लीला ई न लही त तव्हां पंहिंजो लीला जी आसर मां लाहे जी सॼण बाजींदड़ करो। हुन में हिकिड़ी उमेद जी ॻाल्हि बि आहे। पर शेख हयात वरी लीला खे थो चए त जेकी वणई चूंड मणियो तोड़े माग, उहो तुंहिंजे अॻियो आहे, इहो हर्ष आहे त हीउ माग चूंड या मणियो चूंड या माग, जेकी वणई चूंड मणियो तोड़े माग, भोरी तुंहिंजो भाग आहे तुंहिंजे वस में। माना तोखे चॉइस आहे, तूं जेका शइ चूंड। त उन लतीफ़ी फ़िक्र खे वरी अॻिते अहिड़ा लतीफ़ साईं जी अक़ीदत में मां सम्झां थो त वॾे में वॾी जेका शख़्सियत आहे उहा शाह लतीफ़ जी आहे, जंहिंजी अक़ीदत में तमामु घणा बेत लिखिया आहिनि शाह लतीफ़। ऐं उनखे पंहिंजे मुर्शिद लिखियो अथई ऐं उनजे पेरनि जी जुती, उनजी मिटी, उनजे ख़ाक जे बराबरि पाण खे सम्झो अथई। ऐं वरी जॾहिं हिकिड़ा कैरेक्टर्स जेके उन में शाइरीअ जा कैरेक्टर्स आहिनि, पर जेके फ़िक्री तारीख़ में जेके उन सां गॾु रहिया ऐं शाइरीअ में नारायण श्याम इहे उन्हनि जो बि ज़िक्र आहे, पर फ़िक्री तारीख़ में सोभो ज्ञानचंदाणी ऐं रशीद भट्टी आहे, मोहम्मद इब्राहिम जोयो आहे, हैदर बस जतोई आहे, हैदर बस जतोई ते लिखी आहे। ऐं ॿिया वरी हिकिड़ा अहिड़ा दोस्त जेके हुन सां जीअं सखर में हिकिड़ो अदबी सर्किल जा जेके दोस्त उन्हनि खे बि असां छाकाणि त इन में किरदारनि में ॻणींदासीं, छाकाणि उन सां हुनजी मोहबत ऐं वाबस्तगी रही। हबीबुल्ला भुट्टो, हबू दादा जंहिंखे चवंदा, अब्दुल गनी शेख उहो हुनजो हुयो कैरेक्टर, फता मलक हुयो ऐं रशीद भट्टी, तनवीर अब्बासी, इहे उन्हनि जा वरी अहिड़ा कैरेक्टर्स हुया जेके उन सां तहरीकुनि में गॾु हुया। ऐं उन्हनि खे बि हिन खे असां शेख हयात जे किरदारनि में ॻणे सघूं था जेके उन सां साथ में रहिया ऐं उनजी फ़िक्री ओसर में बि उनजो वॾो किरदारु रहियो। उनखे उन न सिर्फ़ु ओसर में किरदारु रहियो पर उनखे प्रोटेक्ट बि उन्हनि कयो। रशीद भट्टीअ जी जेका कमिटमेंट शेख हयात सां रही उहा आख़िर ताईं रही, जेलनि में बि उन सां गॾु रहियो ऐं उन सां उनजे केसनि में उनजी मददगार रहियो, उनजा केस वञी उन विढ़िया। ऐं अहिड़े नमूने सां जेके सखर जा जेके उनजा दोस्त हुया सर्किल, अदबी सर्किल जा, उन्हनि सां उनजूं मोहबतूं ऐं तमामु घणी हिकिड़ी हुजात। उन्हनि जो हिकिड़ा वॾा जेकॾहिं किसा लिखजनि त हर किरदार ते असां हिकिड़ा तफ़सील सां वॾा किसा लिखी सघूं था। जीअं मदद साहब फरमायो त असां हिकिड़े थोरे सेशन्स में असां सभिनी कैरेक्टर्स खे नथा इंसाफ़ न करे सघंदासीं। जेकॾहिं रशीद शेख हयात जी सोभे ज्ञानचंदाणी सां जेका दोस्ती आहे उन ते जेकॾहिं लिखिजे त 10-15 सिफ़ा 20 उन ते लिखिजी वेंदा। मोहम्मद इब्राहिम जोए सां जेका हुनजी फ़िक्री ॻांढापो आहे, जेका हुनखे सिखिया मिली उनखे या तरबियत उनजी रहनुमाई कंदो, या इहे जेके मुहाग लिखिया विया शेख हयात जा ऐं माण्हुनि उन ज़ोर में तनक़ीद कई त बाबा इहे ॼण त इहे मोहम्मद इब्राहिम जोए जा मुहाग इहे थंभा ऐं थुणियूं आहिनि हुनजे फ़िक्र जे लाइ, त इहे टेका ॾेई करे हिनखे वधाए वियो। हालांकि इहा ॻाल्हि न हुई, पर हू शेख हयात पंहिंजे फ़िक्री उॾाम सां अॻिते वधियो, पर इन्हनि माण्हुनि हुनखे प्रोमोट बि ज़रूरु कयो। हुनखे प्लेटफॉर्म हुयो, जशन रूह रियान जा जेके जशन हुया उते जेके शेख हयात जेके शेर पढ़ंदो हो ऐं शेख हयात सिंध जो आवाज़ु उतां थियो।
जशन इन में असां हमीद सिंधीअ खे नथा विसारे सघूं त हमीद सिंधीअ जेको हुनखे प्लेटफॉर्म जशन रूडाण जो ॾिनो उनखे बि असां नथा विसारे सघूं। त उतां हिकिड़ो उनजी फिक्री उॾाम रही। ऐं मोहम्मद इब्राहिम जोयो न सिर्फ़ु इहो त हुनजा फ़िक्र जी वकालत कंदड़ बि रहिया, उनखे बचा कंदड़। जॾहिं वञण जो दौरु हुयो या हिन में जेके रजत पसंद जेके धुरियूं मेहराण अख़बार में उनजे ख़िलाफ़ु जेका वाविला कई, उनमें मोहम्मद इब्राहिम जो मेहराण में ॿियनि इन्हनि में अख़बारुनि में उनजी सपोर्ट कई। रसूल बेश पली जो उहे बि उनजा वेझा साथी रहिया। गुलाम मोहम्मद गिरामी जेका उनजो वेझो साथी रहियो। त इहे जेके दोस्त आहिनि इन्हनि ते धार धार जेके ॻाल्हाइयूं उन्हनि सां उनजी मोहबतूं रहियूं। जेकॾहिं उनजी मोहबतुनि जो ज़िक्र करे हाणे भोग बि कंदा वरी चवंदा अब्दुल गनी शेख हूंदो हेतिरे नंढड़े कद जो। हिकु दफ़ो शेख याद शेर पढ़े पियो त हिन धरतीअ जी धीउ कीअं ॼणींदियूं ॼामड़ा, त हुन चयो साईं हे अब्दुल गनी जो वेठो आहे असां वटि नंढड़े कद जो। त उहे कचहरियुनि जो हाल अहवाल या उन्हनि माण्हुनि जा जेके तालुक रशीद भटीअ ते वरी मां ॿिए राउंड में मां तफ़सील सां ॻाल्हाईंदुसि। बसि इन्हनि जे हवाले सां मां त इन मौज़ूअ खे जेको आहे मौज़ू सफ़ा विचड़ियल आहे, इहे ॻंढियल, इनखे अलॻि अलॻि थियणु घुरिजे हा। शेख याद जी तख़लीक़ शाइरीअ में जेके किरदार उन ते अलॻि हुजे, नसर ते अलॻि हुजे, ऐं शेख याद उहे किरदार जेके जीअरा जाॻंदा किरदार हुन सां गॾु रहिया, उनजे साथ में रहिया, उनजा फिक्री साथी हुया, तहरीकुनि में गॾु रहिया, जेलनि में गॾु रहिया, उन्हनि ते वरी धार से शुरू कनि। अयास लिखे थो, मूं सुहिणी ऐं ससीअ खे धरतीअ जी सूंहं ॾिनी आहे। उमरावती आर्ट जे मूर्तियुनि वांगुरु उन्हनि मां आत्मा जा पाछावा त ॾेखारिजनि, पर उन्हनि खे भरपूर शरीर बि आहिनि जिन में मुलाइमियत ऐं ताज़गी आहे। नूरीअ किंझर खे किंझर कयो या किंझर नूरीअ खे नूरी कयो, इन सवाल जो तसली बख़्श जवाबु मूंखे अञा ताईं मार्क्सी फ़लसफ़ो बि न ॾेई सघियो आहे। हाणे नसीर मिर्ज़ा साहब खां पुछंदासीं त असां मौज़ू यकीनन वॾो आहे, पर उनखे असां तव्हां पंहिंजे हिसाब सां पंहिंजे किरदारनि खे तव्हां बयानु करे सघो था। अयास जेके औरतुनि जा किरदार बयानु कया आहिनि, जनरल ॾिसी वठूं त जेके मर्दनि जो ज़िक्र कयो अथसि, असां क्रिएशन जी रिक्रिएशन जी ॻाल्हि पिया कयूं त अयास उन्हनि खे रिक्रिएट कीअं पियो करे, पुराणी ॻाल्हि खे वरी नए अंदाज़ में कीअं पियो पेश करे। त तव्हां उन्हनि किरदारनि जे हवाले सां जेके तव्हांजी नज़र में अयास कीअं उनखे ॻंढियो आहे पंहिंजे फ़िक्री तौर ते या पंहिंजे समाज जे रवायतुनि जे तौर ते, मर्दनि जा या औरतुनि जा किरदार तव्हां उन्हनि खे कीअं था ॾिसो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। महिरबानी हसीन। ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि तय आहे त असांखे शेख अयाज़ जे सभिनी किरदारनि ते नाहे ॻाल्हाइणो, छाकाणि त असांजे सेशन जो मौज़ू आहे शेख अयाज़ जा मिसाली किरदार। शेख अयाज़ जी जॾहिं असीं मिसाली किरदारनि ते ईंदासीं त पोइ असांखे चूंड उन्हनि किरदारनि जी करणी आहे, छाकाणि त शेख अयाज़ मोहब्बत ऐं मज़ाहिमत जो शाइर आहे, सिंधी समाज जे लाइ सुजाॻीअ जो सॾु ॾींदड़ शाइर आहे। इन करे हुन जा मिसाली किरदार असीं उन्हनि खे सॾींदासीं जेके असांजे सिंधी समाज जे लाइ रोल मॉडल किरदार आहिनि, जिन सां सिंधी समाज खे कुझु मिले। हूअं त जेकॾहिं असीं ज़िक्र कयूं शेख अयाज़ जे किरदारनि जो त कपर थो कुन करे में 11 किरदार आहिनि, सोरठ खां वठी सामीअ ताईं, विच में केॾारो बि आहे, ससुई बि आहे, मारवी बि आहे, ऐं पोइ शेख साहब जा 3 ओपेरा आहिनि। दोदे सुमरे जो मौत आहे, उन में दो कैरेक्टर रोल मॉडल आहे, बाग़ी रोल मॉडल आहे, असांखे उन्हनि जो ज़िक्र करिणो आहे। जेकॾहिं सोरठ आहे त उते बीजल असांखे रोल मॉडल थो नज़र अचे, छाकाणि त शेख अयाज़ पंहिंजे मक़सद खे बयानु थो करे सिंधी समाज खे उथारण जे लाइ, जाॻाइण जे लाइ। ऐं गॾोगॾु असीं जेकॾहिं ॾिसंदासीं त पोइ शेख साहिब जा जेके ॿिया किरदार आहिनि, उन्हनि सभिनी किरदारनि में साईं GM सैयद जो किरदारु हिकिड़ो तमामु अहम आहे, जेके हुन पंहिंजी शाइरीअ ज़रिए पोर्ट्रेट कयो आहे। पर उन्हनि सभिनी ते आउं हींअर कोन ॻाल्हाईंदुसि। पहिरें मरहले में आउं तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त हिकिड़ो शाइर जेको इहे सभु किरदार क्रिएट पियो करे, उन जो पंहिंजो किरदारु छा आहे, हू पंहिंजे किरदार खे कीअं थो पोर्ट्रेट करे, ऐं माण्हू ॿुधाए न त आउं छा आहियां, आउं जेको हेतिरा किरदार पोर्ट्रेट पियो कयां त मुंहिंजी शख़्सियत छा आहे, आउं पाण छा शइ आहियां। त ॾिसो, उन जे लाइ आउं प्रूफ कंदुसि, छाकाणि त असांखे शेरनि सां प्रूफ करिणो आहे त शेख अयाज़ पंहिंजो पोर्ट्रेट असांजे हिन 20 सदीअ में मिर्ज़ा कलीच बेग खां पोइ रोल मॉडल शाइर तौर ते कीअं थो ठाहे।
उहो किथां जो आहे, किथां इंस्पायर थो थिए त इहो तय आहे त आओ भिटाई आओ तुंहिंजी खीअ मुंहिंजियूं अखियूं, पहिरियों रंग पंहिंजे पोर्ट्रेट में भरे थो, आओ भिटाई आओ तुंहिंजी खीअ मुंहिंजियूं अखियूं, ॾिस मूं तुंहिंजो कीनरो भोरियो न आहे भाउ, साॻिया जोग जड़ा साॻिया सरड़ा साज़ जा। उन खां पोइ चए थो कुझु शाह ॾिनी कुझु शेख ॾिनी, हिन सिंधड़ीअ खे सूरत लोको, हाणे हू सिंधड़ीअ खे सूरत थो छा थो ॾे, मुडात अनोखी आंदी आहे। हाणे शाइर पंहिंजो कलम उभो करे थो चवे, पंहिंजो किरदारु पेंट थो करे, मुडात अनोखी आंदी आहे, तंदवड़े तलवारुनि सां टकरायां पंहिंजा गीत जॾहिं तो आऊं सदे दीवारुनि सां, था तुंहिंजा भारी बुर्जल उॾनि, तूं हीणो हथियारनि सां। पर शेख साहब जी अना जेका आहे उहा हुनखे, हुनजी कैरेक्टर में हुनजी अना आहे त कुझु शाह ॾिनी कुझु शेख ॾिनी, हिन सिंधड़ीअ खे सूरत लोको। मूं बि सिंधड़ीअ खे जेका नई सूरत ॾिनी आहे उहा कुझु छा आहे, मां आग बोहां राग बोहां भाग बो आहियां, सचू बि संदम संत भिटाई बि संदन भा। ही शेख अयाज़ पंहिंजो किरदारु पोर्ट्रेट पियो करे, असीं ॿियनि किरदारनि जो त ज़िक्र पोइ कंदासीं। छा थो चवे सचू स्वामी भिट धणी, सभ में आहे कुर्ब कणी, आऊं उन्हनि जी पेर पणी, छो त उहो ही धरती आहे, छो त छपर मां छाट छणी, हूअं त मूं में आऊं घणी, हूअं त मूं में आऊं घणी, मुंहिंजी कविता जॉब जुगनि जा। हाणे शेख अयाज़ टैगोर खां पोइ फैज़ साहब सां हमअसर सिंधी समाज में हिकिड़े इनकलाबी शाइर जे तौर ते जॾहिं पंहिंजो किरदारु, ऐं सिर्फ़ु पहिरें मरहले में शेख अयाज़ जे किरदार खे पोर्ट्रे पियो कयां, छो त ॿिया सभु किरदार उन जा शेडोज़ आहिनि, उन जा पाचूला आहिनि। दोदो बि दोदो कोन्हे, शेख अयाज़ आहे, बाग़ी बि बाग़ी कोन्हे, शेख अयाज़ आहे। या जेकॾहिं ॿीजल आहे त ॿीजल बि ॿीजल कोन्हे, उहो शेख अयाज़ आहे। त शेख अयाज़ पाण खे पंहिंजी शाइरी में, ऐं आख़िरी जुमिला ॻाल्हायां थो, उन खां पोइ दोस्त ॿिया ॻाल्हाईंदा, त शेख अयाज़ छा थो चवे, मुंहिंजी कविता जाप जुगनि जा, मुंहिंजी कविता जाप जुगनि जा, अणगातल आलाप जुगंदा, शाल धुआं मां पाप जुगनि जा, जनगन मन जा जनगन मन जा। सो हसीन, मूं पहिरें मरहले में एतिरी गुफ़्तगू कई आहे त जेको सभिनी मिसाली किरदारनि जे नक्शे जे विच में आहे न, उहो त ख़ुदि शेख अयाज़ पाण आहे। मूं हिंद ॾिठी सिंध ॾिठी, सच चवण लाइ हिकु शेख अयाज़ आहे जहिड़ियूं ॿियो न किथे माउ। ऐं तूं चओ मूंखां पोइ कंहिंजो थींदे कीनर आ, वाका कंदी वो सदियूं तो हले सिंधड़ी। त इहो आहे असांजे शेख अयाज़ जो किरदारु। बाक़ी ॿिए मरहले में ॿी गुफ़्तगू कंदासीं। अच्छा, नाज़ सैतो साहब, इन्हनि जो बि अयाज़ जे ओपेरा ते नाज़ सैतो साहब काफ़ी कमु कयो आहे, त जेतिरो बि कमु आहे उन्हनि ते सभिनी जी पंहिंजी पंहिंजी तहक़ीक़, पंहिंजे पंहिंजे नज़र सां असीं उन्हनि खे ॾिसूं पिया। त अयाज़ जा जेके ख़ासि तौर ते नाटक आहिनि, मुंदुनि जो मंडल, तोदे सुमरे जो मौत, भगत सिंह खे फांसी, रनीकोट जा धाड़ेल, त मुल्की सियासी हालतूं, उहे उन दौर जा वाक़िया ऐं पस मंज़र, त अयाज़ कीअं पियो जोड़े, कहिड़े तरीक़े सां। हाणे उहे वाक़िया जंहिं वक़्तु थिया, जंहिं माहौल में थिया, पर जेको अयाज़ लिखे पियो उहो उन में काफ़ी शयूं आहिनि जेके अयाज़ हिकिड़ियूं असांखे ॿुधाइणु चाहे पियो, उहो जोड़े पियो मौजूदा हालतुनि सां, उन दौर जे हालतुनि खे। मौजूदा उन अयाज़ जे दौर में जेको जबर हो, जेका सियासी सूरत हाल हुई, उहा उन पंहिंजे ओपेरा में हुन बयानु कई आहे। रनीकोट जा धाड़ेल जेके आख़िर में नारा हणंदा था वञनि, त ॻाढ़ो झंडो मस्तीअ में भल झूले पंहिंजी हस्तीअ में, त उन हवाले सां तव्हां ओपेरा तव्हां कमु बि कयो आहे, उन ते तव्हां उन ते थोरो ॻाल्हाइजो। महिरबानी हसीन। जीअं सभिनी दोस्तनि ॻाल्हि पई की त शेख अयाज़ जा किरदार, मिसाली किरदार, ऐं पोइ हुनजो ख़ुदि पंहिंजो जेको रोल आहे उहो बचे थो पियो। मिसाल हीअ जेको तव्हां ओपेराज़ जी ॻाल्हि कयो था पिया, त इहे ओपेरा शेख साहब जा हिकिड़ो 60s में लिखियलु आहे, पोइ 70s में अचे थो, हिकिड़ो बाद में 80s जे विच धारा अचे थो पियो। पर थियो ईअं पियो त अवाइली तौर ते तोदे सुमरे जो मौत ओपेरा आहे शेख साहब जो, जेको मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इवन बेदिल वारनि जे कबाबाद में लेट 60s में बि कयो आहे। पोइ साईं निसार हुसैनी साहब कयो। उन खां पोइ जेको हाणे जो रिवाइवल आहे, उन में नसीर साहब असां सां गॾु आहिनि हुया। त हिन ई हाल में असां हिकिड़ो न कई भेरा उनखे कयो, केतिरे ज़माने खां पोइ उहो थियो त इहो रिवाइवल थियो। पर मां उन ते सोचंदो पियो त अयाज़ जा किरदार हुया, अयाज़ कहिड़ा किरदार चूंडे थो ऐं कहिड़ा किरदार छॾे थो ॾिए, छो थो करे। इन क़िस्म जो डिस्कशन गुज़िरियल साल मदद अली सिंधी साहब सां मूंखे हिकिड़ी नशस्त करण जो मौक़ो मिलियो हिते ई।
उते मूं हिकिड़ो नंढिड़ो सुवालु बि उथारियो, पर पोइ ॻाल्हि इहा आई त 31 में त मदद साहिबु भगत सिंह खे फांसी अची वई। शेख अयाज़ साहिबु आहे 8 सालनि जो, ऐं पोइ जनवरी 43 में हेमू कालाणीअ खे, भगत सिंह लाहौर में हुयो, हिंदुस्तान मां अंग्रेज़ अञा एतिरा पेर न उखड़िया आहिनि, 43 में अंग्रेज़ जा पेर बि उखड़ियल आहिनि, पर ही नौजवान जेको सिंध जो हुयो, जेको सखर जो हुयो, शेख साहब जे पाड़े जो हुयो, मतिलबु मूं जहिड़े पढ़ंदड़ लाइ सची पची इहो तमामु संगीन सवाल ज़हन में ईंदो आहे त भगत सिंह ते उपेरा आहे। पीर साहब पागारो मां होॾां ई अचां पियो, भगत सिंह ते उपेरा आहे, हेमू कालाणीअ ते उपेरा कोन्हे। छा हो किरदार में फ़र्क़ु हो या को बि सबबु मां जजमेंटल नथो थियां। बिल्कुलु तव्हां जंहिं चयो वतन ऐं कफ़न, वतन या कफ़न, आज़ादी या मौत, ऐं पहिरियों मार्शल लॉ जंहिंजे करे सब कॉन्टिनेंट में लॻे थो, एग्ज़ीक्यूट थी वञे थो, बिल्कुलु ई भगत सिंह वांगुरु हुनजो लाश नथो मिले, ग़ाइब। सूर्य बादशाह जो कोन्हे। मुंहिंजो ख़्याल आहे त असांखे थोरो इन पासे ॾांहुं वञणु घुरिजे, छा थियो। ऐं पुठिते बि अची जेकॾहिं तमामु घणियूं शयूं अची ॻाल्हि कजनि, छाकाणि त उन्हनि इन्हनि ओपेरास में बुनियादी किरदार जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त ख़्याल ॿ आहिनि, वतन दोस्ती, दोदो सुमरो, इवन छोली कुंभारनि खे कन्वर्ट कयल आहे, उनजो जेको आख़िरी रोल बणिजे थो उहो वतन दोस्तीअ थी। वतन दोस्ती साॻियो ई किरदारु तव्हांखे भगत सिंह में नज़र ईंदो, ऐं उहे जेकी विंग ऐं बलहार आहिनि, रनी कोट जा दाड़ेल बि, मतिलबु उन्हनि में तव्हां ॾिसंदो इहो आढो काढो ॾाढो तव्हांखे अयाज़ जे सभिनी ओपेराउनि में मिलंदो। हू जेको मुंदुनि जा मंडल ॿारनि जे लाइ लिखियलु आहे, उहो हिकिड़ो अलॻि कहाणी आहे। त इहो मुंहिंजो हीउ जेको अयाज़ जॾे वॾे जंहिं स्टेचर जो माण्हू आहे, मां अयाज़ ते को इल्ज़ाम न पियो हणां, आउं चवां पियो त हीउ रिसर्चर्स जो जे ॾाढो वॾो सुवालु आहे त हीउ छा आहे, गेप्स छो आहे, ऐं जे अञा गॾिजे थो पियो त पोइ अयाज़ जूं तमामु नंढड़ा कैरेक्टर ॿिया आहिनि जिन बाबति बि ॻाल्हाए सघिजे थो पियो। हुनजे अखियुनि जे ॾाढो अशोक जो वाक़ियो थो थिए, अशोक कुमार जो। मुंहिंजे महदूद नाक़िस मुताले मुताबिक़ कार रजिस्ट्रेशन कान्हे। छा आहे अयाज़ असां ते असांजे नसुलनि ते असरु छॾींदो, पर हीउ जेको तहक़ीक़ी चैलेंज आहे इहो असांखे ॾिसणु घुरिजे। ॻाल्हि कंदासीं त पोइ अॻिते ॻाल्हाईंदासीं। तहक़ीक़ जो त रस्ता तमामु वसी आहिनि, त अयाज़ ते कहिड़े तरीक़े सां तहक़ीक़ थियणु घुरिजे उन्हनि जे लिखणनि जो, छो त अञा ताईं आउं सम्झां थी त अयाज़ जे कम खे सहेड़ियो पियो वञे, गॾु कयो पियो वञे। गॾु करण खां पोइ ई उनजो मरहलो ईंदो त उनजे शाइरीअ ते अलॻि तहक़ीक़ कई वञे, नसर ते, छो त अयाज़ जेतिरो लिखियो आहे, महसूसु कयो आहे, उन हर अहसास खे लफ़्ज़नि जो रूप ॾिनो आहे, जेको ॾिसे पियो उहो लिखंदो पियो अचे। इन ई तरीक़े सां असीं जे मिसाली किरदारनि जो ज़िक्र था करियूं, यकीनन मौज़ू वॾो आहे, पर अयाज़ जेतिरो बैन अल-अक़वामी अदब पढ़ियो आहे उन में बि हू ज़िक्र त करे थो, पर वरी जेको जंहिं लेखक खे पढ़े थो उन जाइ ते पहुची जे टैगोर जे लाइ लिखे थो त टैगोर खे मूं इन करे पढ़ियो त मूं इहो महसूसु करणु चाहियो ते ऐं ॼाण थो चाहियां त टैगोर मरण वक़्तु छा थो सोचे, हू जॾहिं मौत खे वेझो हो त टैगोर छा थो सोचे। त इहो हिकिड़ो अहसासु अहिड़ो शाइर आहे जेको ॿिए जे हिकिड़े लेखक खे, हिकिड़े शाइर जे उन आख़िरी लम्हात खे बि हू महसूसु करणु पियो चाहे। त अयाज़ केतिरनि जी ज़िक्र कयो आहे, न टैगोर जो ज़िक्र कयो आहे, लोरका आहे, अल्बर्ट काम्यो, इज़रा पाउंड, स्टालिन, अमीर खुसरो, उमर ख़याम, लेनिन, लिंकन, क्लियोपेट्रा, केतिरा ई नाला आहिनि, वान गोग, नज़रुल इस्लाम।
त हू एशिया खां ॿाहिरि यूरोप हर पासे खे सहेड़े सॼी दुनिया असांजे अॻियां हिकिड़े किताब में आणे थो छॾे। त उन्हनि किरदारनि ते तव्हां छा था कीअं था सम्झो, हू कीअं पंहिंजे समाज खे कहिड़ो पैगाम पियो ॾियणु चाहे? अयाज़ जॾहिं इतफ़ाक़ आहे त आऊं ऐं नासो तो जॾहिं वेंदा आहियूं त पोइ बहस तमामु डिघो थी पवंदो आहे। सो अॻे साल बि इहो थियो हो ऐं मां सम्झां थो त बहरहाल मूं उहा बि ॻाल्हि कई त तहक़ीक़ थियणु खपे कंहिं बि शाइर जे ज़िंदगीअ ते, उनजे शाइर पस मंज़र में सियासी पस मंज़र कहिड़ो हो, समाजी पस मंज़र कहिड़ो हो, अयाज़ जा केतिरा दौर रहिया आहिनि, इन ते कमु थियणु खपे। हाणे कमु केरु कंदो इहो वॾो सुवालु आहे। हाणे नाज़ हींअर ॻाल्हि कई त अयाज़ छो कोन लिखियो। हाणे मिसाल तौर आप तो उर्दू सिंधी समझते हैं सर। नक्सलवाड़ी तहरीक जो थी वेस्ट बंगाल में, उसका बानी था चारू मुजमदार, ठीक है ना। 28 जुलाई 1972 में उसको कलकत्ते के लाल बाग जो थाना था उसमें तशद्दुद में मारा गया। डान में खबर आई और शेख हयात ने नज़्म लिखी है। मैं कहता हूँ उस वक्त चारू मुजमदार या नक्सलवाड़ी तहरीकी किसी को पता ही नहीं था। आज भी मेरे ख्याल में हम अगर बात करेंगे तो 1 घंटा मुझे बात करना पड़ेगी। सो नाज़ साहब की ये बात ॾाढी सही है त तहक़ीक़ थियणु खपे। हाणे मिसाल तौर हशू केवल रामाणी है जेको असां विसारियूं पिया। हशूअ जे जो केवल रामाणी जो अयाज़ खे ठाहिण में जेको तव्हां बैन अक़वामी अदब था ॿुधायो त उन वक़्तु बहितरीन लाइब्रेरी जेका हुई कराचीअ में उहा हशू केवल रामाणी जी हुई। हशू केवल रामाणी जा 2 फ्लैट हुआ डीजे कॉलेज जे साम्हूं। अयाज़ उते ई हुनजा किताब पढ़ंदो हो, हिकिड़ो किताब पढ़ंदो वरी वापसि कंदो। उन वक़्तु जो जेके बि तव्हां जे नाला वरिता या उनजा बाद जा, इहो अयाज़ उतां पढ़ियो। अयाज़ ते असर त घणो हो। ऐं आउं अॼु बि ॻाल्हि कंदो आहियां त कंहिं बि लाइब्रेरी में तव्हां किताब पढ़ो उन खां बहितर आहे शेख हयात सां माण्हू कचहरी करे त उहा कचहरी उन लाइब्रेरी जे बराबरि आहे। शेख हयात जो स्टडी एॾी वसी हुई जो आउं सम्झां थो त मूं वटि सचुपचु लफ़्ज़ ई कोन्हनि। सो अयाज़ ते ॻाल्हाइण लाइ आउं त इहा बि ॻाल्हि पियो करियां त असां हीअ जेके मौज़ू आहिनि इहे हिकिड़ा मुज़ाकरनि जा मौज़ू आहिनि ऐं हिकिड़े वर्कशॉप जा मौज़ू आहिनि। तहक़ीक़ थियणु खपे। अयाज़ जी ज़िंदगीअ जे समूरनि अयाज़ जी वाइस चांसलरी वारो दौर आहे, उन ते ख़ुदि आहे। उन खां बाद जो अयाज़ पोइ अकेला ई में गुज़ारी आहे। वाइस चांसलरी खां पोइ अयाज़ पंहिंजे परावन अयाज़ हिकिड़ो दौर जेको असां पहिरीं ॻाल्हायो, शेर मेराणी ॻाल्हि कई त राइटर्स जो मुसीबत हुई, वरी पंहिंजनि जी मुसीबत थी वई। अॼु तो जामी चांडियो ॻाल्हि करे त इब्राहिम जोयो बि तनक़ीद कंदो हो शेख हयात से। त बाबा ॿुधाए त कहिड़ी तनक़ीद कंदो हो। अयाज़ जी आख़िरी जॻह आत्मकथा जो हो। अयाज़ जे वफ़ात खां पोइ आऊं इब्राहिम जोयो रबानी वियासीं, असां इब्राहिम जोयो जे हवाले कई, उहो जोए साहब एडिट कई। उन खां पोइ त अयाज़ नसुर लिखियो ई कोन्हे। कहिड़ो नसुर अयाज़ लिखियो जिते तनक़ीद कई वञे। तनक़ीद बि थियणु खपे। जेको लिखियो आहे अयाज़ पंहिंजे जेके इश्कनि जा किसा लिखिया आहिनि उन ते तनक़ीद थी थिए त मुंहिंजा साईं दुनिया जे वॾे वॾे राइटरनि जे ज़िंदगियुनि ते इश्कनि ते किताब लिखिया विया आहिनि। काफ़का खां वठी जेका ॾिसो। सो आउं सम्झां थो त तनक़ीद बि थियणु खपे पर तहक़ीक़ बि थियणु खपे। तनक़ीद ऐं तहक़ीक़ इहा थियणु खपे ऐं केरु कंदो इहो वॾो सुवालु आहे। अयाज़ जे किरदारनि ते जेतिरो ॻाल्हाइजे। हाणे मिसाल तौर हिकिड़े हशूअ ते माण्हू किताब लिखी सघे थो। सोभे ज्ञानचंदाणी खां अयाज़ मुतासिर हो, इब्राहिम जोए खां मुतासिर हो। इहे अहिड़ा किरदार आहिनि जिन ते तमामु घणो लिखिजे। अयाज़ जी पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में जिन सां हुन इश्क कया, रोशन आरा मुग़ल जो हुन ते आख़िर ताईं असरु रहियो। चवंदा आहिनि त इश्क कजे थो उनजो पोइ माण्हू पाछो महसूसु कंदो थो रहे। अयाज़ ते उहो साॻियो महसूसु कयो। अयाज़ पंहिंजी शाइरी में ज़िक्र कयो आहे। सो अॼु जे मौज़ूअ में मां सम्झां थो त एॾा वॾा किरदार आहिनि जिन ते जेतिरो बि ॻाल्हाइजे घटि आहे। नसीर जेको ॻाल्हायो आहे लतीफ़ साईं खां, हू अक़ीदतमंद हो। मां सम्झां थो त मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजो राय वधीक इहो पावरफुल आहे। महिरबानी मदली सिंधी साहब, असां वटि 2 मिंट बचिया आहिनि। कार्ड ॾेखारीनि पिया त जेको बसि 2 मिंटनि में जेको तव्हां ॻाल्हाइणु चाहियो भले। बाक़ी तहक़ीक़ त ज़ाहिर आहे मदली सिंध तव्हां जहिड़ा माण्हू ई कंदा। जी
तव्हां ॻाल्हायो असल में भले हाणे डॉक्टर साहब। जीअं नसीर वरी सवाल कयो न त मिसाली कैरेक्टर्स माना इहे लाज़मी आहे हुनजी ज़िंदगी में त किरदार इलाही आहिनि। हिकिड़ा किरदार अहिड़ा आहिनि जिन खे हुननि ॻायो आहे, जीअं मूं अॻु में साईं बि चयो, लतीफ़ साईं वधि खां वधि जेको कैरेक्टर आहे जंहिं ते घणो लिखियो आहे, ऐं मां ताज जो किताबु मुरतब कयो जेको शाह लतीफ़ जे शान में जेके शेख अयाज़ जा बेत आहिनि, उहो पूरो किताबु आहे हिकिड़ो। त लाज़मी हुनजी अक़ीदत में एॾा समय बेत आहिनि उहे आहिनि, पर मिसाली किरदार जेके हुनजी ज़िंदगीअ सां गॾियल हुया उन में 3 वॾा मिसाली किरदार आहिनि। हिकिड़ो हशू केवल रामाणी 4 माना सोभो ज्ञानचंदाणी, मोहम्मद इब्राहिम जोयो ऐं रशीद भट्टी। ऐं रशीद भट्टी, हा रशीद भट्टीअ लाइ हुननि जा जेके कमेंट्स आहिनि त रशीद भट्टी उन पर्सनल कमेंट्स बि ॾिना अथई, लिखत में बि ॾिना अथई त जेकॾहिं मुंहिंजो ज़िंदगीअ में जेकॾहिं सभई जेके दोस्त आहे सभिनी सां शिकायतूं हूंदियूं, जोयो साहिब सां बि शिकायतूं, सोभे ज्ञानचंदाणी सां शिकायतूं हूंदियूं, शिकायतूं कंदो फलाणी ॻाल्हि ईअं, पर चवंदो त मुंहिंजो हिकिड़ो वाहिद जेकॾहिं मां दोस्तनि मां हिकिड़ो माण्हू चूंडियां त उहो रशीद भट्टी आहे। छा त उहो हुनजो ॾुख सुख जो साथी हो, हमेशह जेलनि में गॾु, हुन सां तकलीफ़ुनि में गॾु, हुनजा केस विढ़णु, तहरीकुनि में गॾु, वॾी यूनिट जी तहरीक में जेके वधि में वधीक कुर्बानियूं जेके घणियूं आहिनि उहो रशीद भट्टीअ जूं आहिनि। जेके हिननि जे साथ में जेको माण्हू आहे उहो रशीद भट्टी आहे। ऐं जॾहिं रशीद भट्टी गुज़ारे वियो त उछुगारूं ॾेई रुनो शेख अयाज़। असां हुते पुछियो हुन खां त चई मां ज़िंदगीअ में 2 दफ़ा मां उछुगारूं ॾेई रुनो आहियां, हिकिड़ो पंहिंजी माउ जे मौत ते, रशीद भट्टी जे मौत ते। छिनी गुल गुलाब जा कयई धारो धार, अड़े मूत मयार एॾो साड़ सुगंध सां, भट्टी तुंहिंजे टहकनि में ॾाहर जी ललकार, चुप कयई छो यार एॾी माठ अची वई, छा तूं वएं सो वएं वरी वरंदे कोन, छा हीअ धरती तो न सारींदी सुॾका भरे। ऐं धरती हुनखे बिल्कुलु धरतीअ जो हिकिड़ो अहिड़ो सपूत हुयो रशीद भट्टी जंहिं आख़िर ताईं साथ ॾिनो। ऐं शेख अयाज़ जा रिमार्क्स हुन जे बारे में लिखत में पिया आहिनि ऐं ज़बानी में पिया आहिनि त मुंहिंजो जेकॾहिं हिकिड़ो दोस्त मां सॼी दोस्तनि मां चूंडियां त हिकिड़ो किरदारु आहे, चए रशीद भट्टी किरदारु आहे, उहो सही माना में जी नसीर साहब तव्हांजो कमेंट। जी आऊं बिल्कुलु टू द पॉइंट अचां थो त मिसाली किरदार जॾहिं असीं शेख अयाज़ खे कंसीव था कयूं त पोइ उनजे मिसाली किरदारनि जी अञा कहाणी ॿी आहे, छो त शेख अयाज़ सिंध जो शाइर आहे ऐं सिंध जे माज़ीअ मुस्तक़बिल खे क्लेम थो करे त हुन जे साम्हूं को हिंद कोन्हे, को दुनिया अमेरिका ऐं जापान कोन्हे, हुन जे साम्हूं सिंध आहे। ऐं त हू पंहिंजे सिंध खे मिसाली किरदार कीअं थो पेश करे, शाह लतीफ़ ऐं पाण सां गॾु हू जेका 3 मिसाली किरदार जी हैसियत में शइ ॾिसे थो, जंहिंजी हू मिट्टी आहे, हू चवे थो उनजो पोर्ट्रेट थो ठाहे, उनखे किरदार थो बनाए, चवे थो इहा सिंध काबोब काशी बि आहे। असांखे पियो सम्झाए न, नसुल खे पियो सम्झाए इहा सिंध काबोब काशी बि आहे। चवे छा बि को शेख या ब्रह्मन इन लाइ बनवास भोगियूं पिया, इन सां असांजो अनोखो बचन ऐं दुआ थो ॾेसि त कॾहिं सिंध जी सींध मेरी न थिए, कॾहिं मोड़ तंहिंजा न मुरझाइजनि। देन दरिया सिंध आहे, दरिया अंदरि जा दहशत आहे, उहो असांखे दहशत दरिया जी ॿुधाए थो त हीउ सिंध जो दरिया आहे। असांखे फ़क़ीर जी गोदड़ी कोन्हे, असां वटि मोहन जो दड़ो आहे, असां वटि रनिंग कोट आहे, असां वटि शाह लतीफ़ आहे, असां वटि दरिया सिंध आहे जंहिंजी दहशत आहे, दरिया अंदरि जा दहशत आहे। कंहिं ॾींहुं क़यामत थी वेंदी तूं मां त रुगो हिन सिंधूअ में का लहरो भारे वेंदासीं, वहंदी रहंदी दुआ थो ॾे, सोन वरन सिंधू सोन वरन सिंधू। देन उनजो जेको आख़िरी आउं नुक़्तो बयानु थो करियां, जंहिंजे करे असीं सभु हिते शेख अयाज़ जे गॾु थिया आहियूं। 2 हस्तियूं आहिनि, मोहम्मद इब्राहिम जोई साहिब जो तस्करो थियो, अञा 2 नुक़्ता ॻाल्हाईंदुसि, मुख़्तसिर ॻाल्हाईंदुसि त सिंध खे नई सिंध बनाइण वारो त शेख अयाज़ कंहिंखां मुतासिर थियो आहे, कंहिं बि बर सग़ीर जे उर्दू फारसी ऐं अरबी शाइर खां मुतासिर कोन थियो आहे, मुतासिर थियो आहे जीअं हस्तीअ खां बिटाई खां पोइ त उहो उनजे लाइ हू चवे थो जेको रोल मॉडल आहे असांजे अॼु जे सिंध जो, सुभाणे जे सिंध जो, परीअं जे सिंध जो, हू चवे थो ही जो पोड़ो झूर विढ़ंदे थियो वेड़ में। ही किरदार असांखे ॾे पियो, शेख अयाज़ मिसाली किरदार पियो ॾे सिंधी समाज खे। ही जो पोड़ो झूर विढ़ंदे थियो वेड़ में, अञा डंबरी ॾाढ ते आण न मञे मूर, सोचे ॾिसी दूर ईंदड़ आरण ॾींहड़ा। जॾहिं जंग थींदी ऐं सिंध पंहिंजे आजपे ताईं पहुचंदी, देन
आख़िरी जेका ॻाल्हि कंदुसि उहा इहा आहे त असीं जॾहिं ज़िक्र कयूं पिया त शेख अयाज़ किरदार क्रिएट कया आहिनि त उहे शाह लतीफ़ खां मुतासिर थी पंहिंजे ज़माने जे किरदारनि खे गॾाए हुन सफ़र जारी कयो आहे पंहिंजे शाइरीअ जो। शाह लतीफ़ जा किरदार, हिते सभु स्कॉलर प्रोफेसर वेठा आहिनि, शाह लतीफ़ जे किरदार अलामती आहिनि, ओञाणी आहिनि, उन्हनि में वहदतुल वजूद आहे, उन्हनि में फ़लसफ़ो आहे, उन्हनि में तसव्वुफ़ आहे, उन्हनि में फ़िक्र आहे। पर शेख अयाज़ जा किरदार डायरेक्ट आहिनि। ऐं प्रूफ थो ॾियां त शाह लतीफ़ वटि जेको बीजल आहे, शाह लतीफ़ उनखे चवे थो त बीजल इहा न भाननि भेर जो कीनर कीरे टंगियई, सुहाणी सुबुह असीं विझी वेठे वेर, तोखे चवंदो केरु कीर धारा ॻाइणो। पर शेख अयाज़ जॾहिं पाण सोरठ में अचे थो त चए थो माई राय ॾियाच, माई बीजल आहियां। शेख अयाज़ जो इहा न भाननि भेर खां मुख़्तलिफ़ रुख़ आहे बीजल जे सिलसिले जो। चवे थो त माई बीजल आहियां, माई राय ॾियाच। शेख अयाज़ पंहिंजो पाण खे रोल मॉडल थो बनाए। माई बीजल आहियां, माई राय ॾियाच, मुंहिंजो कंध कमाच, तलबे पियो तंद में। त इहो आहे शेख अयाज़ जेको शाह लतीफ़ खां मुख़्तलिफ़ आहे ऐं जदीद दौर जे फ़िक्र सां सलाड़ियल आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे त जीअं असां ॻाल्हि ॻारो कई पई त शेख साहब जा किरदार ऐं गैप्स पंहिंजे जाइ ते जेकॾहिं हुजनि बि, पर हीउ जेको शेख साहब जो रोल मॉडल चूंडण जो को क्राइटेरिया ठहियलु आहे ऐं पंहिंजा मिसाली किरदार करण जो आहे, त उहे टे बुनियादी शयूं जिन जो ज़िक्र कयोसीं पई न, वतन दोस्ती, हुबुल वतनी ऐं इनकलाबी सोच। बिल्कुलु सही। हुनजे शहर में बि मिसाल हीउ शहर ॾिसो त अॼु जे दौर में जॾहिं असां वटि इंतिहा पसंदी ऐं ॿिया मामला आहिनि त हू पंहिंजो रोल मॉडल हिकिड़ो ई चए थो, तुंहिंजा सभु मौलवी मुंहिंजो हिकु सचल। हल दराज़ हल, तुंहिंजा सभु मौलवी मुंहिंजो हिकु सचल। या अञा मिसाल तौरु इन सॼी फ़िक्री ललकार खे हू ॾिसे थो, जा ख़ुदा खां न थी, जा न इम्कान में, ॻाल्हि खां ॻाल्हि आहे इंसान में। त अयाज़ इंसान में उमेद रखंदड़ बि हुयो, उन करे रोल मॉडल बि तव्हां इंसाननि मां ई ॻोल्हींदो हो, फ़रिश्ता हुनजा रोल मॉडल न हुया। महिरबानी। तमामु सुठी गुफ़्तगू थी, तव्हां सभिनी साथियुनि जी तमामु घणी महिरबानी। सामी, हिन खां वॾो नाहे अंतर्ज्ञान, बिना कंहिं भॻवान जे उत्तम आहे इंसान, माण्हू आहे महान, माण्हू पाण भॻवान। महिरबानी।